अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ठट्टो का खबर शामिल कंदासी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि पाकिस्तान तहरीक इंसाफ यूनिट गोट नूर मोहम्मद थीम यूनियन काउंसिल बलीचानी तरफा सदर शाहिद थीम हाजी मोहसन थीम खलील अहमद थीम सईद नबी थीम तरफा सिंधु दरिया ते अॾ छ कैनाल कारपोरेट फार्मिंग जाम ब्रांच शाख समेत समूरन शाखनि जे टेलनि ते पाणी न हुजण ख़िलाफ़ गोट नूर मोहम्मद थीम खां पैदल मार्च कढी मैन नेशनल हाईवे ते धरणो हयो वियो। धरणे खे ख़िताब कंदे ज़िले सदर तहरीक इंसाफ ठट्टो अमजद शाह चयो त सिंध में हिकु आमरानी तिर्ज़ जी हुकूमत फारम 47 तहत मुसलत थियल आहे, जंहिं सबब सिंध जा वसीला पाणी ज़मीनूं सभु भुगड़न मड 3 वाल थी रहिया आहिनि। पाणी जी आपो कैनाल कारपोरेट फार्मिंग कंहिं सूरत क़बूल न आहिनि। धरणे खे वहीद नायब सदर ठट्टो ख़िताब कंदे चयो त असां इंडस डेल्टा जे पोछड़ जा रहाकू आहियूं। सिंधु दरिया खे पहिरीं खां ई क़ाबिज़ हुकुमराननि पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर नाक़स पाणी विरासत सबब वारे जे डेरनि में तब्दीली करे छॾियो। मथां वरी सिंधु दरिया बादशाह मथां कैनाल अॾणु हिकु वॾी साज़िश आहे। सिंधी क़ौम खे पंहिंजी धरतीअ जे वजूद तां हथ खणण जी मुनज़िम कोशिश आहे, जेका असांखे कंहिं सूरत क़बूल न आहे। वधीक हिन चयो त सिंधु दरिया बादशाह आहे, उन्हीअ खे रोके सॼी सिंध खे बंजर बनाइण कॾहिं बि कोन ॾींदासीं। हिन चयो जे ज़िले जे शाखुनि वाहन में पाणी बजाए वारी उॾामी रही आहे। टेलनि ते रहंदड़ माण्हू झर जो खारो ज़हरीलो पाणी पीअण ते मजबूर आहिनि। हिते जा चूंडियल नुमाइंदा पंहिंजी अयाशियुनि में पूरा आहिनि। ठट्टो इरीगेशन इंतज़ामिया अच्छे हाथी वांगुरु रिश्वत जो बाज़ार गरम करे थोरो घणो ईंदड़ पाणी ज़िले में ॿाहिरें फार्म हाउसनि तलाउ ऐं कंपनियुनि सां विकिरो करे रहियो आहे। असां इरीगेशन इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदनि खे उहो ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां पंहिंजा क़िबला दुरुस्त करियो। ठट्टे जी अवाम खे पीअण जो पाणी ॾियो। माल जानवर जीवत लाइ समूरनि शाखुनि जे टेल ते पाणी छॾियो। धरणे खे पाकिस्तान तहरीक इंसाफ अॻवाननि साजिद जोखियो, मुराद साटी, इरफान माणकाणी, राहिल हालो, रमज़ान मेहरबर, साजिद जोखियो, बख्तियार अकाज़ई, सैयद ज़फ़र शाह, हाजी रफ़ीक जोखियो, GS सिंध महाज़ अॻवान, गुलज़ार शाह, अमीर थीम, शाहज़ैब थे ख़िताब कयो। मैन नेशनल हाईवे 2 कलाक बंदि रहियो।